अस्सलाम दोस्तों मोज़ज़ बेहतरीन शख्सियतूं आयूं आहिनि हैदराबाद सिंध कंपनी जी मिलियन एग्रो कंपनी आहे जेके मुख़्तलिफ़ ब्रांड जा ॿिज जेके आहिनि खपाईंदा कंदा आहिनि। असां वटि हिन महिल अबू अहमद नज़ीर अहमद कलेरी जी ब्रांच ते जिद्दा विज़िट करणु आहिनि महिमान ऐं महिमाननि खां पुछा कंदासीं। माशाल्लाह महिमान बि असांजे लाइ आहिनि छोजे हैदराबाद खां आया आहिनि। पाण माशाल्लाह कंपनी में डायरेक्टर बि आहिनि ऐं वधीक असां हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अदा तव्हांखे भली कार था चऊं माशाल्लाह सिंधी बिज़नेसमैन अबू अहमद नज़ीर अहमद कलेरी सां मिली करे तव्हांखे कीअं लॻो डिटेल मालूमात ॾिजो। भाउ सां मिली ॾाढी ख़ुशी थी ऐं असांजी हैदराबाद में कंपनी आहे मिलन एग्रो सीड जेके असां पूरे पाकिस्तान में जेको आहे न ॿिज डिस्प्यूट कंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ असांजा डीलर आहिनि पूरे पाकिस्तान में। त असांजो माना शौक़ु हो त माना भाउ सां मुलाक़ात करे ऐं जेको आहे न असां माना सऊदी अरब में बि माना पंहिंजी माना फ्रेंचाइज़ खोलणु चाहियूं था ऐं भाउ सां कमु करणु चाहियूं था। त वधीक हाणे भाउ तव्हांखे वधीक ॿुधाईंदो डिटेल। जी अदा जी तव्हांजी ईअं सम्झ हितां जी कंपनी आहे सिंधियान ख़लीज मां इन करे सिंधियान ख़लीज सिंधियुनि जी आहे। कोई बि मुंहिंजे लाइ सिंधी पाकिस्तान या हितां कोई बि ईंदो मां उन सां गॾु बीहण लाइ तयारु आहियां। तव्हांजो एहतराम आहे भले तव्हां भले मुंहिंजी ब्रांच वॾी ॾिजो मके वधीक वेही ज़्यादा मशहूरु ज़्यादा कंदासीं छा करिणो आहे छा न करिणो आहे। हीअ त मुलाक़ात में सां 10-15-20 मिंट जी आहे इंशाअल्लाह। मके ब्रांच ते ईंदा हुए त वधीक इन जे लाइ ज़्यादा सोचण लाइ माना छा करिणो आहे असांखे इंशाअल्लाह चङाई थींदी रब आलमीन इंशाअल्लाह। माना कीअं चवंदा नी त बाबा हिकु हथ जी ताड़ी जो आवाज़ु न हूंदो आहे, ॿिनि खे ठोकी दे त आवाज़ु ईंदो। 2-3 ॼणा थी मिलंदासीं पाण में सिंधी त इंशाअल्लाह आवाज़ु ईंदो। असां तव्हां सां गॾु ऐं हितां जी ब्रांच आहे मुंहिंजी न आहे इंशाअल्लाह। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी तव्हांजे अचण जी। वॾी महिरबानी वेलकम। वॾी महिरबानी कुर्ब तव्हांजा।